बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो। असां प्रीवियस लेक्चर में डिस्कस कयोसीं थ्योरी ऑफ रिलेटिविटी ते। उन थ्योरी ऑफ रिलेटिविटी में अव्हां खोड़ सारा पहलू ॾिठा, आइंस्टाइन जा पास्ट्यूलेट्स ॾिठा ऐं उन में खोड़ सारा फैक्टर्स कॉन्सिक्वेंस भी अव्हां ॾिठा, जंहिंमें टाइम डायलेशन, लेंथ कंट्रैक्शन एंड मास वेरिएशन या रिलेटिविस्टिक मास के तव्हां यानी कि स्टडी कई ऐं उनके समझो। ठीक है, हाणे असां इन हवाले सां थोड़ो कुछ प्रीव्यू वठूं त वाकई इन थ्योरी ऑफ रिलेटिविटी के हवाले सां कुछ एग्जाम्पल्स के समझूं त कीअं रिलेटिविटी जेका असांजे आम लाइफ में, रोज़मर्रा जी लाइफ में, प्रैक्टिकल लाइफ में, साइंस जी दुनिया में कहिड़ो रोल अदा करे थी। जीअं हिकिड़ो मिसाल वठूं त जेकॾहिं असां यानी कॉन्सेप्ट वरितोसीं ॿिनि फ्रेम ऑफ रेफरेंस जिनखे असां इनर्शियल कयोसीं, एस स्टेशनरी फ्रेम ऐं ॿियो यानी कि असांजो फ्रेम हुयो एस प्राइम फ्रेम जेको मूविंग कंसीडर कयो होसीं ऐं ॿई असां इनर्शियल यानी कि कंसीडर कयूं पिया बिकॉज दिस इज़ एट रेस्ट एंड दिस इज़ इन यूनिफॉर्म मोशन, माना नॉन एक्सीलरेटेड फ्रेम ऑफ रेफरेंस के मुताबिक। जॾहिं ही जेको रेस्ट वारो फ्रेम हिन जी ऑब्जर्वेशन करे पियो यानी हिन खे ऑब्जर्व पियो करे त उन जे मुताबिक जेका रिज़ल्ट अचे पई हिन जी, वरी असां इन फ्रेम ऑफ रेफरेंस के तब्दील पिया कयूं, चेंज पिया कयूं त हिन में भी उन जे मुताबिक यानी हिन जे मुताबिक साॻी रिज़ल्ट अचे पई। इन जो मतिलबु आहे त इहे ॿई साइमल्टेनियस आहिनि, माना हिते जेका रिलेटिविटी अप्लाई थिए थी उहा साइमल्टेनियस रिलेटिविटी असांजी अप्लाई थिए थी। हाणे इन हवाले सां हिकिड़ो एग्जाम्पल असां हिकिड़ो फ्रेम ऑफ रेफरेंस कंसीडर था कयूं जंहिंमें ॿ मिरर कंसीडर था कयूं, ॿ मिरर। ठीकु आहे, हाणे हितां लाइट बीम सिधी वञे थी ऐं वरी वापसि सिधी अचे थी। इहो कहिड़े ऑब्जर्वर जे अलावा, सपोज इहो स्टेशनरी ऑब्जर्वर जे अलावा, ठीकु आहे, हीउ स्टेशनरी ऑब्जर्वर हिन खे ॾिसे पियो, ऑब्जर्व पियो करे त रोशनी मथे वञे थी M1 माना मिरर नंबर 1 खां सिधो मिरर 2 ॾे, वरी मिरर 2 खां सिधो कहिड़े थी अचे, मिरर 1 ॾे। इन हवाले सां कॉन्सेप्ट आहे स्टेशनरी फ्रेम ऑफ रेफरेंस। पर जेकॾहिं हिकिड़ो मूविंग फ्रेम ऑफ रेफरेंस के मुताबिक ऑब्जर्वर हुजे, मूविंग फ्रेम जे मुताबिक यानी एस प्राइम, उहो जॾहिं हिन रोशनी खे ऑब्जर्व कंदो त कीअं ऑब्जर्व कंदो, छा इन्हे जे लाइ यानी साॻी रिज़ल्ट हूंदी जेका हिन जे अलावा। ॾिसूं यानी कि ही ऑब्जर्वेशन जॾहिं ही कंदो त तव्हां ऑब्जर्व थींदे यानी कि ही ऑब्जर्व थींदे नज़र हिन खे छा ईंदी, छो जो ही आहे छा, मूविंग फ्रेम आहे। हाणे जॾहिं ही हेॾे वेंदो त हिन जे मुताबिक ही बि वापसि पोइते वेंदो। हाणे पोइते वेंदो त जेकॾहिं M1 हिते आहे त कुझु टाइम खां पोइ ही जेको फ्रेम ऑफ रेफरेंस आहे हिते हूंदो। इन मुताबिक असां जॾहिं ऑब्जर्वेशन वठंदासीं यानी ही ऑब्जर्व कंदो त हिन खे साॻी रिज़ल्ट न मिलंदी बिकॉज हिन जे मुताबिक ही पोइते बैक वेंदो, ऑपोजिट। जेकॾहिं ही ऑपोजिट वेंदो त M1 हितां स्टार्ट थियो आहे, कुछ टाइम खां पोइ जॾहिं ही हेॾे वेंदो त जेॾीमहिल ही हिट थियो आहे त M2 ते, त ही M2 ते हिते हिट कोन थींदो। एक्चुअली ही जॾहिं हेॾे वेंदो त सपोज ही फ्रेम ऑफ रेफरेंस जे मुताबिक हेॾे पहुतो आहे। हाणे ही M1 हितां आयो ऐं M2 सां वञी हिते हिट कंदो, M2 सां केॾे, हिते हिट कंदो। वरी जेॾीमहिल ही अञा पोइते वञे थो त ही ऑब्जर्वेशन वठंदो त ही वापसि पोइते वेंदो हूंदो कंटिन्यूअसली। हाणे जॾहिं ही वापसि वेंदो त हिन खे वरी वापसि जॾहिं मिरर M1 सां वञी लाइट रे या लाइट बीम स्ट्राइक थींदो त वरी उनखे हीअं ऑब्जर्व थींदे नज़र ईंदो। दिस इज़ लाइक M1 सपोज। ठीकु आहे, हिते असांजो छा हो, M2 हो। त हाणे ॾिसो केॾी ऑब्जर्वेशन में फ़र्क़ु आहे, यानी मूविंग जे लाइ जेका रिज़ल्ट थी अचे उहा हीअं थी अचे। सही आहे, M1 खां यानी कि M2 वरी M1, लेकिन जेको स्टेशनरी आहे उन जो छा थो अचे रिज़ल्ट, M1 खां M2 ॾे
वरी m2 खां m वॾे, हीअं सिधी स्ट्रेट नज़र थी अचे। त हीअ ॾिसो ॿ हिकिड़ियूं डिफरेंट रिज़ल्ट। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां हिकिड़ी हाइपोथेसिस कंसीडर कयूं, यानी कि कीअं, उहो ॾिसो, उहो एग्ज़ाम्पल असांजो रिलेटिविटी जे हिसाब सां आहे, उहो गौर कयो त कीअं थो थिए। जेकॾहिं सपोज़ हिकिड़ो फ्रेम ऑफ रेफरेंस आहे दैट इज़ कॉल्ड एस स्टेशनरी फ्रेम। इते असां यानी कि हिन फ्रेम ऑफ रेफरेंस में ॿ डोर्स कंसीडर कया आहिनि। हीअ आहे D2 ऐं हीअ आहे असांजो D1 डोर, ठीकु आहे। हिते सेंटर तां हिकिड़ी रोशनीअ जो यानी कि रेज़, रोशनी, लाइट यानी कि बीम ऑफ लाइट हितां सेंटर वटां सिधो अची हिन ते स्ट्राइक थींदा, हेॾां बि स्ट्राइक अची थींदसि। त जीअं ई लाइट रेज़ अची डोर ते यानी कि स्ट्राइक कंदा त डोर छा थी पवंदो, ओपन, हेॾां बि छा थी पवंदो, ओपन। हाणे ही सेंटर ते आहे, डिस्टेंस साॻियो आहे, ऐं ही फ्रेम ऑफ रेफरेंस स्टेशनरी आहे। हाणे हिन स्टेशनरी फ्रेम ऑफ रेफरेंस जे मुताबिक़ जेतिरे डिस्टेंस ते हेॾां अची लाइट बीम अची स्ट्राइक कंदा, ओतिरे डिस्टेंस ते हेॾां अची स्ट्राइक कंदो बीम ऑफ लाइट रेज़। हाणे ॿिन्ही पासे डिस्टेंस साॻियो ऐं स्पीड c यानी स्पीड ऑफ लाइट आहे। डिस्टेंस बि साॻियो, स्पीड बि साॻी, त टाइम बि छा हूंदो, साॻियो हूंदो। हाणे जेकॾहिं टाइम साॻियो थो लॻे यानी कि त पोइ यानी चवंदासीं त ॿई हिक ई टाइम ते ओपन थींदा। क्लियर। हाणे असां इन पहलू खे, इन यानी ॻाल्हि खे असां थोरो ॿिए फ्रेम ऑफ रेफरेंस सां ॾिसणु चाहियूं था। कीअं, हाणे जेकॾहिं सपोज़ इहो ई फ्रेम ऑफ रेफरेंस हुजे, लेकिन इहो कहिड़ो फ्रेम ऑफ रेफरेंस आहे, एस प्राइम यानी मूविंग। जेकॾहिं ही मूविंग फ्रेम ऑफ रेफरेंस आहे, हाणे ॿुधायो ही सेंटर आहे हिन जो, ही डोर 2 आहे ऐं ही डोर 1 आहे असांजो। जेकॾहिं लाइट रेज़ सेंटर वटां हितां निकिता हा, हाणे ही मूविंग आहे, हिन जे मुताबिक़ ही हेॾे वेंदो ऐं हिन जे मुताबिक़ ही हिन तरफ़ वेंदो, छो जो ही ऑलरेडी हिन वेलासिटी सां हिन तरफ़ पॉजिटिव एक्स एक्सिस में मूव करे रहियो आहे। हाणे जेकॾहिं पॉजिटिव एक्सिस में मूव करे रहियो आहे त मूंखे ॿुधायो हिन जे मुताबिक़ हिन वारी रिज़ल्ट साॻी ईंदी या चेंज ईंदी। कीअं, हाणे ॾिसो, जेकॾहिं ही हेॾे मूव करे रहियो आहे, हाणे सपोज़ असां हितां था कंसीडर कयूं, ठीकु आहे। हाणे ही डोर आहे, ही डोर आहे, ही सेंटर आहे, ठीकु आहे। हाणे जेको ही सेंटर तां निकिरे पियो, ही हेॾे मूव थो करे, ही हेॾे थो मूव करे, हिन जे मुताबिक़ ही वापसि थो मोटे। हाणे जेकॾहिं ही हेॾे थो वञे, हीअं थो वञे हेॾे, त ही ऑब्ज़र्व कंदो त जेको डोर पहिरियां हिते हो, हाणे ही मूव पियो थो करे हिन तरफ़, त हाणे ही डोर यानी कि हिन जे मुताबिक़ हिन फ्रेम ऑफ रेफरेंस जो हिन तरफ़ पियो थो वञे। माना ही जेको डोर नंबर 1 आहे, इहो हिते पहुतो हूंदो, छो जो ही हेॾे थो वञे त ही हेॾे था वञनि। क्लियर। हाणे जेकॾहिं हिन खे था कंसीडर कयूं, ठीकु आहे, हिन खे था कंसीडर कयूं त ही जेको डोर हिते पहुतो हो पहिरियां, माना यानी कि ही जेको डोर हिते हुयो, हाणे ही त मूविंग फ्रेम जे मुताबिक़ ही हेॾे पियो थो वञे, पोइ जेको डोर नंबर 2 हूंदो उहो किथे पहुतो हूंदो, हिते। ही आहे D2। हाणे रोशनी हितां निकिरे थी, सिधो अची हिन सां स्ट्राइक थी करे, ऐं हितां साॻी रोशनी अची हिते लॻे थी हिन सां स्ट्राइक थी करे। D1 जे मुताबिक़ डिस्टेंस चेंज, D2 जे मुताबिक़ डिस्टेंस चेंज। डिस्टेंस ही घटि आहे, लाज़िमी आहे, टाइम बि घटि लॻंदो, माना D1 पहिरियां खुलंदो, ऐं डिस्टेंस ही वधीक हुआ, ही देर सां खुलंदो। माना चई सघूं था हिन एस प्राइम फ्रेम में जेका रिज़ल्ट थी अचे त D1 पहिरियां थो खुले ऐं D2 पोइ थो खुले बाद में। रिज़ल्ट चेंज साॻी, यानी कि असां इहा साॻियो ई इवेंट पिया था यानी कि डिस्कस कयूं, जेका पहिरियां स्टेशनरी फ्रेम ऑफ रेफरेंस में हुयो, हाणे मूविंग जे मुताबिक़ रिज़ल्ट चेंज। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं हाणे रिज़ल्ट वरी डिफरेंट वठूं एस डबल प्राइम जे हिसाब सां,
हाणे ही जेको मूविंग फ्रेम हेॾे पियो वञे हाणे हेॾे वेंदो जेकॾहिं ही मूविंग फ्रेम ॿियो हेॾे थो वञे त हाणे रिज़ल्ट कहिड़ी चेंज थींदी त जेकॾहिं पहिरियां जॾहिं हेॾे पियो वञे त D1 खुलियो पहिरियां ऐं बाद में D2 खुलियो जेकॾहिं ही फ्रेम ऑफ रेफरेंस हेॾे थो वञे त ही स्टेशनरी हिन जे मुक़ाबले में हेॾे वेंदो जेकॾहिं ईअं ॻाल्हि थींदी त पोइ हिन फ्रेम ऑफ रेफरेंस जे मुताबिक़ D2 पहिरियां खुलंदो ऐं D1 बाद में पॉइंट छा आहे हिते सम्झण जी त ॾिसो पहलू चेंज पिया थियनि इवेंट साॻियो ई आहे रिज़ल्ट चेंज पई अचे त इहो कॉन्सेप्ट छा आहे त चवण जो मक़सदु इहो आहे त असांजे हिन वर्ल्ड में जेका ऑब्ज़र्वेशन असां वठूं था या किथे बि वञी वठूं पूरी काइनात में त कुझु अहिड़ा फ्रेम ऑफ रेफरेंस आहिनि जिथे साइमल्टेनियस रिज़ल्ट कोन मिलंदी ऐं जिथे असांजा कुझु अहिड़ा फ्रेम ऑफ रेफरेंस हूंदा आहिनि या हूंदा जिथे उन जी रिज़ल्ट चेंज कोन थींदी चाहे असां हिन वर्ल्ड दुनिया अर्थ ते ॾिसूं चाहे असां ॿिए वञी प्लानेट ते छो न ॾिसूं त रिज़ल्ट उन जी चेंज कोन थींदी लेकिन हिते असां ऑब्ज़र्वेशन वेठा वठूं मुख़्तलिफ़ त ही अहिड़ा फ्रेम आहिनि रेफरेंस फ्रेम ऑफ रेफरेंस ही अहिड़ा आहिनि जिथे रिज़ल्ट चेंज थी सघे थी यस लाज़िमी न आहे त रुगो रिज़ल्ट असांजी साॻी अचे साइमल्टेनियस कॉन्सेप्ट अचे त ॾिसो हाणे हिननि रिज़ल्ट्स मां छा थी ख़बर पवे त पहिरियों फ्रेम ऑफ रेफरेंस स्टेशनरी आहे उन में असांजी यानी कि ॿई डोर्स ओपन हिक ई टाइम ते था थियनि एस प्राइम ते जेको मूविंग हीअं पियो थिए त पहिरियां D1 डोर थो खुले पोइ वरी छा थो खुले D2 वरी जेकॾहिं को एस डबल प्राइम असांजो हिन तरफ़ मूव करे त जेको असांजो फ्रेम ऑफ रेफरेंस जी रिज़ल्ट ईंदी त D2 पहिरियां थो खुले ऐं D1 माना ॿियो नंबर असांजो जेको डोर आहे उहो पहिरियां थो खुले ऐं D2 असांजो यानी कि D1 असांजो बाद में थो खुले हाणे पॉइंट छा आहे हिते सम्झण जी त रिज़ल्ट चेंज आहे हाणे इते ई मां हिकिड़ो इवेंट तव्हांजे अॻियां पेश थो कयां त तव्हां ॿुधायो त इन में रिज़ल्ट छा ईंदी सपोज़ मां तव्हां खां पुछां त हिकिड़ो इवेंट थियो त कंहिं वण मां टारी टुटी ऐं टुटी हिकिड़ो इवेंट थियो कंहिं वण मां टारी टुटी इहो हिकिड़ो इवेंट आहे वरी जीअं ई टुटी हेठि अची किरे सिधो ज़मीन ते थी किरे इहा जेकी ज़मीन ते किरे थी इहो इवेंट नंबर 2 थियो हाणे ॿ इवेंट थिया हाणे इन ई पहलू खे थोरो चेंज कयो को अहिड़ो फ्रेम ऑफ रेफरेंस ॻोल्हियो जिथे रिज़ल्ट उन जे वाइस वर्सा इनवर्स अचे माना टारी पहिरियां अची ज़मीन ते किरे ऐं टुटे बाद में छा ईअं थी सघे थो ॻोल्हियो फ्रेम ऑफ रेफरेंस त कहिड़े बि वञी प्लानेट ते तव्हां ॻोल्हींदो त ईअं कोन थो थी सघे त टारी पहिरियां अची ज़मीन ते किरे ऐं टुटे बाद में ईअं थींदो ई कोन त ज़हन में रखो असांजा कुझु फ्रेम ऑफ रेफरेंस अहिड़ा आहिनि जिन जी रिज़ल्ट भली कहिड़े बि फ्रेम ऑफ रेफरेंस यानी किथे वञी लोकेशन में असां मेजरमेंट कयूं त असां किथां बि ॾिसंदासीं उन जे रिज़ल्ट ते को फ़र्क़ु न पवंदो यानी जेको एक्शन आहे उहो रिएक्शन जे बुनियाद ते यानी ईअं कोन चवंदासीं त रिएक्शन एक्शन थी वेंदो ईअं न आहे एक्शन एक्शन ई हूंदो रिएक्शन रिएक्शन ई रहंदो इहो थोरो कॉन्सेप्ट आहे सपोज़ जेकॾहिं मां तव्हां खां पुछां त जेकॾहिं आउं अंब थो खावां या तव्हां अंब खाओ था इहो इवेंट हिकिड़ो थियो अंब खाइण खां पोइ जेकी खखड़ी बचंदी आहे उहा वञी असां ॿाहिरि उछलायूं यानी कि फिटी कयूं इहो इवेंट नंबर 2 थियो हाणे इते वरी वाइस वर्सा थिए त खखड़ी जेकी आहे उछलाइजे पहिरियां ऐं खाइजे पोइ छा ईअं थी सघे थो त इहे कुझु अहिड़ा इवेंट आहिनि वाक़िया आहिनि इंसिडेंट आहिनि जिन जी रिज़ल्ट चेंज नथी थी सघे यानी इहे प्रिंसिपल ऑफ काज़ुअलिटी में ईंदा आहिनि प्रिंसिपल ऑफ काज़ुअलिटी में जिन जी रिज़ल्ट कहिड़े फ्रेम ऑफ रेफरेंस में चेंज न थींदी आहे इहो कॉन्सेप्ट आहे थोरो यानी कि स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी जे हवाले सां जीअं हिकिड़े दफ़े आइंस्टाइन सवाल कयो हो कहिड़ो सवाल कयो हो त चई मुंहिंजे हथ में हुजे यानी कि आईनो मिरर मुंहिंजे हथ में आईनो मिरर हुजे ऐं मां स्पीड ऑफ लाइट सां मूव कयां त ॿुधायो रिज़ल्ट कहिड़ी ईंदी
त जिन खां सवाल पुछियो वियो उहे थोरो सोचण ते मजबूर थी विया, मुंझी पिया। हाणे इते ई आइंस्टाइन चयो, छा मुंहिंजे ऐं मिरर जे विच में को रिलेटिव मोशन आहे छा? न। जॾहिं त मां बि साॻई फ्रेम ऑफ रेफरेंस में आहियां, यानी कि मुंहिंजे हथ में मिरर आहे, त छा ॿुधायो मुंहिंजे ऐं मिरर जे विच में को रिलेटिव मोशन आहे? जेकॾहिं रिलेटिव मोशन ई कोन्हे त रिलेटिविस्टिक फैक्टर केॾांहुं ईंदो, केॾांहुं थींदो? त इन बेसिस ते इहो स्पेशल ऑफ थ्योरी ऑफ रिलेटिविटी जो कॉन्सेप्ट अथव, यानी रिलेटिविटी जो कॉन्सेप्ट अथव आइंस्टाइन जे बुनियाद ते। हाणे इन जो आम लाइफ में कहिड़ो रोल आहे? वॾे में वॾो रोल इहो अथसि त GPS सिस्टम जेको असांजो आहे, यानी कि ग्लोबल पोज़ीशनिंग सिस्टम, जेको असांजूं सैटेलाइट्स जे ज़रिए इंफॉर्मेशन कलेक्ट थींदी आहे, जीअं वेदर जे हवाले सां त असांजी वेदर किथे ऐं कॾहिं थींदी, इहो इवेंट किथे ऐं कॾहिं, माना वेयर ऐं वेन, माना लोकेशन ऐं टाइम, इहो छा आहे? इवेंट आहे। त इन बेसिस ते असांजूं कुझु रिज़ल्ट्स ईंदियूं आहिनि। त इहा ॾिसो आम लाइफ में थ्योरी ऑफ रिलेटिविटी जो केॾो वॾो रोल आहे। असांजी सैटेलाइट्स जेका इंफॉर्मेशन असां कलेक्ट कंदा आहियूं नेविगेशन जे बुनियाद ते, इहा बि असांजी छा आहे? थ्योरी ऑफ रिलेटिविटी जो रोल अथव। जी बाबा, हाणे ॾिसो ब्लैक बॉडी रेडिएशन असांजो टॉपिक आहे। A black body is an ideal system that absorbs all radiations incident on it. हाणे ब्लैक बॉडी या ब्लैक सिस्टम हूंदो आहे। हाणे मिसाल थो ॾियां तव्हांखे, असां वटि हिकिड़ी मेणबत्ती हुजे, कैंडल। हाणे असां उन जे मथां हैंड पंहिंजो रखूं था, हथ। कुझु टाइम खां पोइ हिन जा रेडिएशन्स अची असांजे हथ खे हिट कंदा। हिट करण खां पोइ असां ॾिसंदासीं त हीउ जेको असांजो हथु आहे इहो कारो थी वेंदो, पाम असांजी छा थी वेंदी? कारी थी वेंदी। हाणे कारी छो थी? त जेके रेडिएशन्स आया हिते छा थी आहे? एब्ज़ॉर्ब थी आहे। इन जे करे हीअ शइ छा थी वई? कारी थी वई। जॾहिं कंहिं बॉडी ते के रेडिएशन्स अची हिट कनि, हिट करण खां पोइ उहा ब्लैक नज़र अचे, इन जो मतिलबु आहे त जेके रेडिएशन्स हुया हिन में जज़ब थी विया। त जॾहिं बि कंहिं बि सिस्टम ते रेडिएशन्स अची हिट कनि ऐं उहो सिस्टम उनखे जज़ब करे छॾे रेडिएशन्स खे, त उहो सिस्टम या उहा बॉडी छा सॾिराइबी? ब्लैक बॉडी सॾिराइबी। क्लियर? हाणे इन जा एग्ज़ाम्पल्स तव्हांजे अॻियां ॾिसो आहिनि। लैम्प ब्लैक, असांजी पुराणे टाइम में जेको एक्सपेरिमेंट थींदो हो उन जे मुताबिक़ लैम्प ब्लैक असांजी छा हूंदी हुई? ब्लैक बॉडी। प्लाटिनम ब्लैक असांजो यानी कि ब्लैक बॉडी तौर, यानी कि सॾिराईंदो हो ब्लैक बॉडी तौर आहे। एंड कार्बन ब्लैक, हीउ जेको मेणबत्ती जो एग्ज़ाम्पल ॾिनो कैंडल जो, इहो अची हिन में जेको टच थियो, यानी कि इहो छा, यानी कि जेको नज़र ईंदो ब्लैक, इहो असांजो कार्बन ब्लैक हूंदो आहे। क्लियर? Perfect black body, a body or system which absorbs as well as emits all kinds of radiations, जेकी all kinds of radiations यानी कि electromagnetic is known as what? Perfect black body। यानी perfect black body उहा चइबी आहे जॾहिं बि जेके रेडिएशन्स कंहिं बॉडी ते अची हिट थियनि, जज़ब करे छॾे, ऐं उहा ई बॉडी जेकी आहे उहा इमिट बि करे, एब्ज़ॉर्ब करे, इमिट बि करे, त इहा असांजी छा सॾिराइबी आहे? दिस इज़ कॉल्ड परफेक्ट ब्लैक बॉडी। हाणे प्रैक्टिकली असां अरेंजमेंट जेका कई हुई, त हेॾां असांजो एग्ज़ाम्पल आहे परफेक्ट ब्लैक बॉडी जो कैविटी रेडिएटर। हीअ असांजो चेंबर आहे उहो, ऐं हीअ असांजो कैविटी रेडिएटर आहे। कैविटी माना हीअ जेको हिनखे असां होल कयो आहे, हीअ होल जेको आहे दिस इज़ कॉल्ड कैविटी। हाणे हिन मां असां हीअ अची इंसीडेंट स्ट्राइक करायो आहे। जीअं ई इंसीडेंट करायो आहे त हीअ हिते असां छा हिते मथां हणंदा आहियूं? ब्लैक कार्बन असां मथां हिन जे लॻाए छॾींदा आहियूं, ताकी उहे जेके इंसीडेंट थियनि रेडिएशन्स उहे सभु छा थी वञनि? एब्ज़ॉर्ब थी वञनि।
हाणे हिते लॻंदो, पोइ जेतिरी बि एनर्जी हूंदनि ओतिरा एब्ज़ॉर्ब थींदा, वरी हिते हिट थी करे हेॾे ईंदा, वरी जेतिरी एनर्जी हूंदनि ओतिरा एब्ज़ॉर्ब थींदा, ईअं स्ट्राइक कंदा 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 आख़िर में सभु जेके बि इंसिडेंट हूंदा उहे सभु छा थी वेंदा, यानी कि एब्ज़ॉर्ब थी वेंदा। जीअं जी ही एब्ज़ॉर्ब थींदा सभिनी क़िस्मनि जा रेडिएशंस, त हिननि जे हिट करण सां हिन जो टेम्परेचर इंक्रीज़ थींदो। जेकॾहिं टेम्परेचर इंक्रीज़ थींदो त हिन कैविटी वटां ई उहे रेडिएशंस छा थींदा, इमिट थींदा। माना जहिड़े क़िस्म जा रेडिएशंस एब्ज़ॉर्ब थिया ओड़े क़िस्म जा छा था थियनि, यानी कि रेडिएशंस इमिट बि थियनि था। त हिन जो मतिलबु आहे एब्ज़ॉर्प्शन ऐं इमिशन थिए थी, इन जो मतिलबु आहे त हीअ बॉडी छा आहे, यानी परफेक्ट ब्लैक बॉडी आहे। क्लियर? इन बुनियाद ते कुछ पॉइंट्स आहिनि अॻियां, ॾिसो त यानी कि कॉन्सेप्ट छा आहे। According to Kirchhoff's law, a good absorber of radiation is also a good emitter of the same kind of radiations when a black body is heated. The radiations from the hole of the cavity radiator are called black body radiations, cavity radiations or temperature radiations. यानी कि ही जेकी cavity radiator आ, जेके भी radiations emit थियनि था या एब्ज़ॉर्ब थियनि था, इन्हनि खे ब्लैक बॉडी रेडिएशंस चवंदासीं। ठीकु आहे, या असां हिन खे छा चवंदा आहियूं, टेम्परेचर रेडिएशंस, या हिन खे छा चवंदा आहियूं, केविटी रेडिएशंस। क्लियर? सो दिस इज द कॉन्सेप्ट अबाउट यानी कि ब्लैक बॉडी रेडिएशन, लेकिन कहिड़ा, यानी कि असांजा परफेक्ट ब्लैक बॉडी जे हिसाब सां। ठीकु आहे, हाणे कुझु अॻियां ॾिसो पॉइंट्स आहिनि। ब्लैक बॉडी इज परफेक्ट एब्ज़ॉर्बर एट लो टेम्परेचर, रिलेटिवली लो टेम्परेचर ते छा हूंदी आहे, असांजी ब्लैक बॉडी परफेक्ट एब्ज़ॉर्बर हूंदी आहे। अॻियां ॾिसो, यानी कि ब्लैक बॉडी इज परफेक्ट एमिटर एट हायर टेम्परेचर, रिलेटिवली एट हायर टेम्परेचर ते छा हूंदी आहे, यानी कि ब्लैक बॉडी परफेक्ट इमिटर सॾाइबी आहे। अॻियां ॾिसो, रेडिएशंस ओनली डिपेंड्स ऑन द टेम्परेचर नॉट ऑन मटीरियल ते डिपेंड न कंदा आहिनि। रेडिएशंस छा ते डिपेंड कंदा आहिनि एक्चुअली, यानी कि टेम्परेचर ते डिपेंड कंदा आहिनि। क्लियर? एट हाई टेम्परेचर होल अपीयर एज रेड, येलो और इवन वाइट। ही जेको होल आहे न, हाई टेम्परेचर ते या त रेड अपीयर थींदे नज़र ईंदो, या येलो, या असांजो जेको आहे सो घणे टेम्परेचर ते वाइट बि थी वेंदा आहिनि, उहे यानी कि असांजो होल। क्लियर? हाणे अॻियां ॾिसो, हिकिड़ी ॿी पॉइंट आहे त ग्रे बॉडी, हीअ असां पढ़ियो आहे ब्लैक बॉडी जे हिसाब सां। ग्रे बॉडी जो कॉन्सेप्ट ॾिसो, अ बॉडी दैट इमिट्स रेडिएशन ऑफ ऑल वेवलेंथ इन कांस्टेंट प्रोपोर्शन टू द ब्लैक बॉडी रेडिएशंस ऑफ द सेम वेवलेंथ एट द सेम टेम्परेचर। जेकॾहिं का बि बॉडी आहे ब्लैक जे हिसाब सां, यानी जेतिरो टेम्परेचर, सेम टेम्परेचर ते सेम वेवलेंथ वारा छा करे रेडिएशंस एमिट करे थी, त उन बॉडी खे छा सॾिबो आहे, ग्रे बॉडी। छा सॾिबो आहे, ग्रे बॉडी। सो ही अवां जूं कुझु मेन पॉइंट्स आहिनि अबाउट द ब्लैक बॉडी रेडिएशंस ऐं ब्लैक बॉडी जे हवाले सां। सो नोट करे वठो।